सरकार की जय। आहा केवल ही 5-10 मिनट धुनी लगाई होंदी से असां है न, वधीक त न लगाई से, लेकिन इन में असांजा घणा जन्म कटिजी विया, 84 लख जुड़िन जा। इहो अगरि असांखे कुझु अहिड़ो सिस्टम हुजे न कंप्यूटराइज़ कि पतो पइजी वञे कि तुंहिंजा 15 जन्म पक्षियुनि जा कटिजी विया, 25 जन्म पशुनि जा कटिजी विया, त महाराज ये टई लोक पागल थी वञनि। इहा ई त ॻाल्हि आहे, असां रुपए बि ॾींदा आहियूं त छपाए छॾींदा आहियूं, भॻवानु सभु कुझु करे छिपाए छॾींदा आहिनि, लिकाए छॾींदा आहिनि, जताईंदा तक कोन्हनि, ॿुधाईंदा तक कोन्हनि, ॾेखारींदा तक कोन्हनि। कंहिं पुछियो भक्त ईअं छो कंदा आहियो प्रभु, अगरि तव्हां ॿुधायो ॾेखारियो त माण्हू आहा वधीक भॼन कंदा। भॻवानु चवनि था इन करे त मां वेद शास्त्रनि में हिकिड़ो नियम रामायण में पहिरियों ई लिखियो आहे कि भक्तीअ जी जेकी कसौटी आहे श्रद्धा विश्वास। जहिड़ी तरह सां मिठाईअ में खंडु न पए त मिठाई जो सवादु न ईंदो आहे। भाॼी केॾी बि सुठी ठही हुजे सब्जी, लेकिन अगरि लूणु न हुजे त महाराज सवादु ॾींदी। बसि उहा ई ॻाल्हि आहे, जंहिं भक्ति में श्रद्धा विश्वास हूंदो आहे उहा भक्ति भॻवान खे प्रेम जे बंधन में ॿधी छॾींदी आहे। ओहो ॾिसो, द्रौपदी माता लाइ चवंदा आहिनि, महाभारत में सुंदर कथा ईंदी आहे कि माता द्रौपदी जेॾीमहिल विपत्तीअ में आई त पहिरियों उन्हनि ॾंदनि जो ज़ोर लॻायो, हथनि सां साड़ी पकड़ी, वरी पांडवनि खे ॾिठो, पांडव बि वचन ॿधा, एॾी वचन जी महिमा। भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य कंहिं बि मदद न कई, तॾहिं कृपाचार्य महाराज हीअं कयो, हिकिड़ी आंगुर ॾेखारी त द्रौपदी कंहिंखे थी ॾिसे, उन हिक खे पकड़, तॾहिं उनखे श्री कृष्ण जी यादि आई। इहा कथा ॿुधो तव्हां द्रौपदी माता वटि। हाणे अचो द्वारिका में, ओॾीमहिल भॻवानु छा पिया कनि, छा उन्हनि खे पतो न आहे छा थी रहियो आहे? सर्वांतर्यामी श्याम सुंदर भॻवानु वेठा न, ओॾीमहिल रोटी पिया खाइनि, रत्न जड़ित सिंघासन ते रुक्मणी माता पंहिंजे कर कमलनि सां उन्हनि खे भोजन पई पाए ॾे। हीअं गिरो खणी करे भॻवानु फुल्के में सब्जी रखी मुंहं में विझण वारा हुआ। आहा, तॾहिं त भॻवान खे करुणा सागर चयो वियो आहे। उहो मुंहं में न विझी करे उथी बीह रहिया, ॾाढो भॻवानु व्याकुल, वरी वेही रहिया, वरी गिरो खणनि था, ॾिसनि था, वरी उथी बीहनि था। रुक्मणी माता चए थी प्रभु छा था कयो, भोजन खाओ न, उथी बि कंहिंखे था ॾिसो। भॻवानु चवनि था कंहिं भक्ता जे मथां विपत्ति आई आहे। त रुक्मणी माता चए थी अच्छा अहिड़ी ॻाल्हि आहे, मां त तव्हांखे सुञाणा चङी तरह, तव्हां रोटी बि न खाईंदव त वञो छो था पंहिंजे भक्तनि ॾे बचाइण जे लाइ। तॾहिं भॻवानु कमल नयन, यानी कमल जहिड़ा नेण सजल नयन थी विया, अखियुनि में प्रेम जा लुड़क भरिजी आया। चवण लॻा रुक्मणी मुंहिंजो बि हिकिड़ो नियम आहे। कहिड़ो? कि कोई मूंखे आवाज़ ॾे त मां पोइ वेंदो आहियां, कोई सॾु त करे मूंखे, बिना सॾु करे कीअं हली वञा, पोइ त हिकु हिकु माण्हूअ ॾे वञिणो पवंदो न। मुंहिंजो इहो नियम आहे। सच तो ये है कि तूने बुलाया नहीं और बिन बुलाए कभी मैं भी आया नहीं, तूने श्रद्धा से मुझको खिलाया नहीं, अरे मैं तो विदुरानी के छिलके तक खा गया। ओहो प्रभु तो कहते विपदा आई आ। भगवान चवंता कृष्ण ते, पांचालीअ ते, द्रौपदीअ ते। ओहो तव्हांखे नथी सॾु करे, ॾिस न मुंहिंजी यादि ई न आई अथसि। केॾीमहिल पांडवनि खे थी हथ जोड़े, केॾीमहिल भीष्म पितामह खे, द्रोणाचार्य खे, ऐं मां तरसां थो त हिकु बार कृष्ण जो कह त चई छॾे। तॾहिं द्रौपदी माता खे कृष्ण जी यादि आई, जॾहिं सभु सहारा बंदि थी विया। ऐं उन पुकारियो बि त छा, हे कृष्ण द्वारिका वासिन। छा भॻवान द्वारिका में रहंदा आहिनि? न न, भॻवान त ओमनी प्रेजेंट, हर जॻह हर समय हर प्राणीअ सां गॾु आहिनि। भॻवान द्वारिका त हिकिड़ी नगरी, हिकिड़ी भॻवान जी ऑफिस आहे, सम्झो जॻह आहे। ऐं बसि पुकारियो माता द्रौपदी, ऐं भॻवानु तत क्षण प्रकट थी विया। अॼु भॻवान कहिड़ो अवतार वरितो आहे? सूरदास जी चवनि था बसनन आरूढ़ भय, आहा वस्त्रावतार। कॾहिं ॿुधो अथव? हाँ कॾहिं भाई भॻवान जा अवतार, देवता रूप में, देव रूप में, भगवत रूप में, अरे पशु रूप में, वाराह रूप में। अॼु भॻवान वस्त्र रूप में प्रकट थी विया। हरि अनंत त वस्त्र बि अनंत थी विया। सॼो भरिजी वियो महल, नज़र नथी अचे माता द्रौपदी। नारी बीच सारी है कि सारी बीच नारी है, नारी ही की सारी है कि सारी ही की नारी है।
बस द्रौपदी जी आवाज़ थी ॿुधण अचे, कृष्ण कृष्ण हरे कृष्ण। द्रौपदी माता ढकियल पई आहे, पूरो महल भरिजी वियो आहे। जॾहिं होश आयो, द्रौपदी माता चए थी, कृष्ण तूं की मां छा चवां, तूं त अंतरजामी आहे, तूं बि एॾी देरि लॻाई। तॾहिं भॻवान जे अखियुनि में आंसू वेई आया। चवनि था, द्रौपदी मां त तुंहिंजी प्रतीक्षा पियो कयां, केॾीमहिल तूं आवाज़ ॾींदीअ, और तूं सभिनि जो सहारो ॾिसी आख़िरीअ में मूंखे पुकारियो। ऐं चए बि छा थी, द्वारिका वास, छा मां द्वारिका रहंदो आहियां? अरे न न द्रौपदी, मां हर भक्त सां सदा साण आहियां। हे हथ बि भक्त जा दूर आहिनि इंसान जा, मां उन खां बि निकट आहियां। तॾहिं द्रौपदी माता चई, सच्चा प्रभु मूंखे क्षमा कजो, वाकई देरि मुंहिंजे पुकारण में हुई, बराबरि तव्हांखे अचण में देरि न लॻाई आहे। हा हा, इन ई भाव ते सुंदर हिकिड़ो भॼन असांजा रायपुर जा महात्मा संत पूज्य श्री अमरलाल साहिब जन ॾाढो सुहिणो भॼन गायो, जेको सतगुरु बाबा भगत राम साहिब जन गायो आहे, उहो तव्हांखे ॿुधायूं था। ॾाढी धुन बि प्यारी। कृष्ण कन्हैया ओ मुरारी, दासी पुकारे द्रौपदी दुखियारी। आहा, देर लगाए छो घणी ओ मुरारी, हाय हलिया मुरारी, हलिया मुरारी। देर लगाए छो घणी ओ मुरारी, हाय हलिया मुरारी, हलिया मुरारी। पापिनिया मुंहिंजी पैज उघाड़ी, हाय हलिया मुरारी, हलिया मुरारी, हलिया मुरारी, हलिया मुरारी। अहिड़ो जुबा जो को खेल रचायो, मुंहिंजे पतनि ही मुंहिंजो दाव लगायो, मुंहिंजे पतनि ही मुंहिंजो दाव लगायो। अहिड़ी तो लीला खारी, हाय हलिया मुरारी, हलिया मुरारी। पापिनिया मुंहिंजी पैज उघाड़ी, हाय हलिया मुरारी, हलिया मुरारी।
बिरदुआ तुंहिंजो कृष्ण लाज बचाइण लाज बचाइण बिगड़ियल कारज तुंहिंजे हथ में अठाइण हथ में अठाइण बिरदुआ तुंहिंजो कृष्ण ओ लाज बचाइण लाज बचाइण बिगड़ियल कारज तुंहिंजे हथ में अठाइण हथ में अठाइण दास अमर जी दास अमर जी बुद्ध तू निजारी हाय हलिया मुरारी पापिन मुंहिंजी पै जो घाड़ी हाय हलिया मुरारी हलिया मुरारी देर लगाए छो घड़ी ओ मुरारी हाय हलिया मुरारी हलिया मुरारी हलिया मुरारी हलिया मुरारी हलिया मुरारी। बोलो भक्तवत्सल भगवान की जय। छल छोड़ सकल चाहा जिसने छलिया भी उसे चाहा करता है। दिखलाता छवि किरणें अपनी जिसका दर्दे दिल दहा करता है। श्री कृष्ण हमारा स्नेही सखा एक मीठी सी बात कहा करता है। जिन नैनों से नीर बहा करता उन पलकों में शाम रहा करता है। वाह। साईं कृष्णदास हिकिड़ो भजन गाईंदा आहिनि न कि आंसू हमें भी दे दो ना, है न गिरधारी। इहा ई ॻाल्हि आहे। भॻवान खे छा ॾींदासीं ॿुधायो? सॼी धरती भॻवान जी। छा वणंदो आहे भॻवान खे? माण्हू चवंदा आहिनि मक्खन वणंदो आहे। वणंदो त आहे कि असां पैदा कयो आहे मक्खन। गऊ माता खे असां पैदा कयो आहे, जल असां पैदा कयो आहे? न। अरे सभु धरती कुदरत भॻवान जी। भॻवान खे असां कहिड़ी निजी शइ आहे जेकी ॾेई सघूं? चवनि था हिकिड़ी शइ आहे, असांजे अखियुनि जा ॻोढ़ा। हा, केवल आंसू। ॿियो छा ॾेई सघंदासीं ॿुधायो? श्री कृष्ण गोविंद हे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हिकिड़ी मज़ेदार तव्हांखे ॻाल्हि ॿुधायूं असां। हिकु भक्तो भॻवान जी ॾाढी भक्ति कंदो ऐं परहेज बि कंदो। दवा सां गॾु परहेज ज़रूरी हूंदी आहे। परहेज याने बुराइनि खां बचणु। माण्हू बुराइनि खां न बचे भक्ति करे त भॻवान न मिलंदा आहिनि। ॿई शयूं खपनि। त परहेज बि कंदो, भॻवान खे ॾाढो पुकारियईं, तड़फण लॻो त भॻवान खे चयईं प्रभु मूंखे 20 साल थी विया आहिनि भक्ति कंदे, सतगुरनि सां जुड़ियो आहियां, सतगुरनि कृपा कई आहे, नामदान ॾिनो आहे, तव्हां मूंखे दर्शन न ॾिनो आहे। भॻवानु आवाज़ ई न ॾियनि, आवाज़ ई न ॾियनि। हिकु ॾींहुं ॾाढो रोअणु लॻो त प्रभु तव्हां कुझु ॿुधो त सभु तव्हां ॻाल्हायो कोन था, जवाबु त ॾियो न मूंखे कम से कम। भॻवानु मुस्कुराइनि वेठा मुरली खणी करे। भॻवानु त ईअं कंदा आहिनि, सभिनि खे पतो ई आहे। मौनी बाबा आहिनि भॻवानु। भॻवानु मौनी बाबा ऐं संत आहा चलते फिरते ॻाल्हाइण वारा भॻवानु। हाँ, भॻवानु मौनी संत और संत चलते फिरते भॻवानु। भॻवानु चवनि था मूंसां मिलणो थी त संतनि में मुंहिंजो भाव रखी मिलंदे त मां तोखे मिली वेंदुमि। ध्यानु ॾिजो भाई। हाँ, त उहो महात्मा भॻवान खे चरण पकड़े वरितई ऐं हुनजे मन में ईअं आयो कि मां मूर्ति न पकड़ी आहे, हे भॻवान जा चरण पकड़िया। पकड़े करे हिलाइण लॻो भॻवान खे। प्रभु जवाब जो कॾहिं दर्शन ॾींदो ॿुधायो? और गुस्सो करे शिकायत करे असां पागल आहियूं, असां मूर्ख आहियूं। सुख सुविधा छॾे करे, धंधो पैसो छॾे करे, कमाई छॾे करे, ग़रीबी गुजरान करे ॾींहं राति वेठा राधा राधा था कयूं, कृष्ण कृष्ण था कयूं। असां पागल आहियूं। मीराबाई पागल हुई, ॿिया सभु संत। और तव्हां कोई ॻाल्हायो बि कोन, पुछो कोन था। जवाब त जो कॾहिं दर्शन ॾींदव? त मां इंतज़ारु कयां ओतिरा ॾींहं। चओ 20 साल मिलंदुमि, पोइ 10 साल पोइ मिलंदुमि त मां मज़े सां तव्हांजो भॼन कयां।
इतना तो बता दो मुझे, कब तक इंतजार करूं? दिन गिन गिन कर श्री कृष्ण तुझे प्यार करूं, और दिन गिन गिन कर एक दिन तुझको मैं पाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। जॾहिं ईअं गुस्से में अची वियो त भॻवान ने मूर्तीअ मां आवाज़ आई, प्यारा अञा तुंहिंजे अंदरि उहो प्यार प्रकट न थियो आहे, झगड़ो न कर मूंसां फालतू। हा, फुकट में झगड़ा न कर। मां ईअं कोई जिद सां हठ सां न मिलंदो आहियां, ज़बरदस्तीअ सां, त मां त प्रेम सां मिलंदो आहियां। त तुंहिंजे अंदरि त मरुस्थल लॻल पियो आहे अञा। हा, ये जबरदस्ती कोई गारंटी कोई ठेकेदारी कई आहे तोखे दर्शन ॾींदासीं? भगवान ने मूर्ति में आवाज़ आई, हाँ तोखे असां दर्शन ॾेई सघंदासीं जहिड़े हिसाब सां तूं भक्ति करे तो न, तोखे अगले जन्म में दर्शन थींदे। बस एतिरो चई भगवान चुप थी विया। छा था चओ प्रभु? हाणे भगवान नथा ॻाल्हाइनि, अगले जन्म में दर्शन ॾींदो। रोअण लॻो, चए पियो मूं ते लानत आहे, धिकार आहे। वो भक्त चवण लॻो, अगर मुंहिंजी भक्ति भगवान खे पसंदि न आहे त पोइ कहिड़ी भक्ति थी? भगवान अगर राजी न थियो त मुंहिंजा जप तप सभु व्यर्थ हली विया। ऐं भगवान चए थो त कूड़ थोड़ी न ॻाल्हाईंदो। हाँ, ऐं ही जन्म भर भगवान दर्शन न ॾींदो। ओहो, रोअण लॻो, रोए जो महाराज, ओहो रोटी न वणे। रोअंदे रोअंदे उनखे सॼो ॾींहुं, ॿियो ॾींहुं, हफ़्तो, 15 ॾींहं, आहा महीनो गुज़री वियो सात्संग। रोअंदे रोअंदे रोए वेठो, बसि रोए, भोजन खाए, निंड करे, वरी चए अरे भगवान चए तो अगले जन्म में, हे मुंहिंजो जन्म व्यर्थ थियो, मनुष्य जन्म हली वियो, पतो न आहे अलाए कूकर सूकर बणंदुमि, कहिड़े हुन में वेंदुमि, अंत मति या गति। भगवान त न मिलंदो, पोइ अगले जन्म में बि काॾो मिलंदो जॾहिं हिन ई जन्म में उहो प्रेम पैदा न थियो आहे। रोए रोए, ऐं जॾहिं महीनो थियुसि, हिकु ॾींहुं रोई करे जो तड़फण लॻो मच्छी वांगुरु, ओॾी महिल ई राधा सहित श्री कृष्ण प्रकट थिया। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। आहा, विश्वास नथो अचे। अधु घंटो त ॾिसंदो रहियो, आवाज़ निकिरे ई न गले मूं। पकड़े वरितई चरणनि खे, लिपटजी वियो। आहा, केॾा प्यारा था लॻो तव्हां, केॾा सुंदर था लॻो। आहा, प्रभु दर्शन ॾिनो। लेकिन मां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, छा तव्हां 1 नंबर जा कूड़ा आहियो? हे छा थो चए भाई? हा, मां मरियम प्राण निकिरी आहे, चओ था अगले जन्म में दर्शन ॾींदोमांइ, ऐं 1 महीने में, 20 सालनि में त कुझु पूछ परख न कयव, 1 महीने में दर्शन कीअं ॾेई छॾियव? त भगवान चवनि था प्यारा, 1 महीनो पहिरियों जेकी तुंहिंजी भक्ति पई हले न, उन में त तोखे 1 जन्म में मां चई छॾियो मैं न त 1 जन्म में बि दर्शन न थिया। लेकिन 1 महीने जी जेकी तुंहिंजी भक्ति रोअण थियो आहे, उहो 20 सालनि जे मथां भारी पइजी आहे। भगवान चवनि था जीअं तूं रोअण कए, हेॾे राधा जी पई रोए, चए पई प्रभु छॾियो साणे हिसाब किताब, इहे हिसाब किताब न कंदा कयो, हलो ऐं उनखे दर्शन ॾियो। अरे प्यारा, बसि तूं रोअण शुरू कए, असांजो ध्यानु तोले जुड़ी वियो। इहो कहिड़ो हिसाबु आहे? कि उहो ई हिसाबु आहे, नंढो ॿारु रोए त माता कमु करे सघंदी पंहिंजो? न, नंढो ॿारु रोअंदो ई रोअंदो वञे त उहा कहिड़ी माता, कहिड़ो पिता आहे कि उहो सुख सां वेठो हुजे। प्यारा, धीरे धीरे हर ॾींहं खां पोइ तुंहिंजी प्रीत वधंदी पई वञे, तुंहिंजी विरह वधंदी पई वञे। अॼु तुंहिंजो महीनो थियो आहे, अॼु आख़िरी ॾींहुं तुंहिंजी स्थिति उहा थी वई, जल बिन मछलीअ जहिड़ी। आहा, तॾहिं मुंहिंजो हिकिड़ो कानून आहे कि जो भक्त मेरे बिना रह नहीं सकता, उसका विरह मैं भी सह नहीं सकता। जेको भक्त मुंहिंजे बिना न रही सघंदो आहे, मां बि उन बिना न रही सघंदो आहियां। प्रकट थी वेंदो आहे, उनखे दर्शन ॾींदो आहे। भगवान था चवनि, इन करे अॼु मां रही न सघियुमि, प्रकट थी वियो। तुंहिंजी उहा ऊंची अवस्था अची वई, स्थिति अची वई। जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। हाणे तव्हां वेदनि शास्त्रनि में कसौटी पढ़ंदो त महाराज हिते हिसाब किताब ई अलॻि आहिनि। भगवान चवनि कुझु था, कनि कुझु था। चवनि था कम से कम हेतिरा करोड़ बार नाम जपियो त दर्शन ॾींदोमांव, हिनखे 1 महीने में दर्शन ॾेई छॾियऊं। भगवान कोई हिसाब किताब कोन्हे। अजब गजब सरकार है, तुलसी भजो निसंक, खीजे दीनो अमर पद और रीझे दीनी लंक। चओ हरे राम। जैते नाराज़ थिया उनखे त मुक्त करे छॾियऊं भगवान रावण खे, ऐं जैते राजी थिया उहो लंका जो राज अञा ताईं विभीषण महाराज करे रहियो आहे। कोई हिसाब किताब कोन्हे। चओ हरे राम हरे कृष्ण। आहा, कोई हिसाब किताब कोन्हे।
कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं, वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं, कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं, वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं, कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। भक्ति के वश में क्या क्या नहीं शाम किया तुमने, भक्ति के वश में क्या क्या नहीं शाम किया तुमने। कपड़े धोए चक्की फेरी, कपड़े धोए चक्की फेरी, थामी लगाम तुमने। कपड़े धोए चक्की फेरी, थामी लगाम तुमने। करते हो जैसी सेवा गुलाम हो कहीं नहीं, करते हो जैसी सेवा गुलाम हो कहीं ओ नहीं। प्यारे कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं, कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। कुछ भी तो नहीं मांगा था दीन सुदामा ने, कुछ भी तो नहीं मांगा था दीन सुदामा ने। राजी सदा वो रहता था तेरी हर रजा में, राजी सदा वो रहता था तेरी हर रजा में। ऐसे बनाए महल त्रैलोक्य में कहीं नहीं, ऐसे बनाए महल त्रैलोक्य में कहीं। ओ प्यारे कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं, कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। बोलो प्रेमावतार भगवान की जय हो, कृपा सिंधु घनश्याम की जय हो। हरि बोल, श्री राधे। गिरधर गोपाल कह के मीरा ने पिया प्याला, गिरधर गोपाल कह के मीरा ने पिया प्याला। तूने भी कैसे विश्व को अमृत ही बना डाला, तूने भी कैसे विश्व को अमृत ही बना डाला। करते हो जैसा जादू सरकार हो कहीं नहीं, करते हो जैसा जादू सरकार हो कहीं नहीं। आहा कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं, कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं, वो कब दे और क्या दे कोई हिसाब है वो नहीं। प्यारे कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं, कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। शाम के रंग में रंग गई मीरा, शाम के रंग में रंग गई मीरा। ओ शाम के रंग में रंग गई मीरा, शाम के रंग में रंग गई मीरा। रस खान तो रस की खान हुए, रस खान तो रस की खान हुए। ओ जग से आँखें बंद करी तो, जग से आंखें बंद करी तो। ओ सूरदास ने
दर्श किए। सूरदास ने दर्श किए। वो कृष्ण है कृष्ण है कृष्ण है कृष्ण है कृष्ण 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 है कृष्ण 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 है 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 कृष्ण 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 है कृष्ण 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 है। कोई कहे गोविंद कोई गोपाला। कोई कहे गोविंद कोई गोपाला। अरे मैं तो कहूँ सांवरिया बांसुरिया वाला। मैं तो कहूँ सांवरिया बांसुरिया वाला। हाँ जी मैं तो कहूँ मनमोहन मुरलिया वाला। मैं तो कहूँ मनमोहन मुरलिया वाला। कृष्ण है 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 कृष्ण 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 है 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 कृष्ण 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 है। आहा बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय। भाई जंहिंजी शादी उन जा लाॾा थींदा आहिनि असांखे माफ़ कजो पतो ई न पवंदो आहे सत्संग में। असांखे झूलेलाल भॻवान जा बि त भॼन ॻाइणा आहिनि धुनी लॻाइणी आहे हा न साईं 11 था थियनि घणे ताईं आज्ञा आहे साईं। वाह वाह ठीकु आहे हलो अधु घंटो आहे तव्हां वेठा आहियो न तंग त नथा थियो सची। अलाए हिकु हंधि असां कीर्तन पिया कयूं त हिकु ॿारु रोए पियो ॾाढो। माता खे चयोमांसि माता भॼन तो हले चुप करायोसि। हा हा भैया हा वरी रोए। मां माता चुप करायोसि न छा थो चए पियो चई भैया हे बि ईअं थो चए त हिनखे चुप करायोसि यानी मुंहिंजे लाइ। मां चयमि हीउ ॿारु आहे की लॻे थो ॾाढो वापसि आयो तो तव्हांजो। हरे राम हरे राम। लेकिन ये ना है काथे सम्मान भी थींदो आहे। हिकिड़े हंधि असां भॼन शुरू कयोसीं ॿ इनाम मिलिया ख़बर अथव हिकिड़ो नंढो हिकिड़ो वॾो ॿ हिकु ई गाने में बल्कि अधु गाने में अञा शुरू कयोसीं त हिकिड़ो गोड़िया नंढो वारो पुरस्कार खणी आया लेकिन अञा 2 मिंट ॻायोसीं त वॾो पुरस्कार खणी आया चई हाणे बंदि कयो बसि हे खणी वञे यानी नंढो पुरस्कार शुरू करण जो ऐं वॾो पुरस्कार। तॾहिं मां पुछां थो तंग त नथा थियो तव्हां बि हिते भाई जैसे भगवान सां प्रेम आहे जैसे सच्चो सौदो खपे हा हा उन्हनि जे लाइ त आनंद ई आनंद आहे। बाक़ी मनोरंजन त पोइ 200 रुपया ख़र्चे मॉल में बि वञी थो सघे माण्हू हा न। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। वृंदावन जी हिकिड़ी ॾाढी प्यारी घटना आहे हिन कलयुग जी हाणे जी मां 2-3 बार ॿुधाई आहे शायदि तव्हां ॿुधी हुजे लेकिन ॾिसो इन घटना जो जेको असर आहे उहो इहो आहे कि भगवान असां सां गॾु आहिनि भले नज़र न ईंदा आहिनि। असांजो भागवत जा वचन आहिनि सुखदेव भगवान चवनि था त परीक्षित श्री कृष्ण भगवान जेके आहिनि उहे हर मनुष्य जो 24 घंटा ई हिकु हिकु अंदरि जेके पाण ई वीचार हलंदा आहिनि न जेके चइबो आहे संकल्प विकल्प उहो हिकु हिकु फुरनो हिकु हिकु वीचार असांजो ॾिसंदा रहंदा आहिनि हिकु हिकु छाजे करे ॾिसंदा आहिनि मतां 24 घंटे में केॾी महिल मूंखे यादि करे छॾे केॾी महिल मूंखे यादि त न की अरे मूंसां कोई भाव त न अचीसि त मूंखे बहानो मिली वञे कोई तो करके बहाना शाम हमको भी तारना। छा कच्चा चांवर कोई सुठी शइ आहे भॻवान खे बहानो मिली वियो सुदामे खे तारे छॾियो। ज़हर सुठी शइ आहे मीरा जो ज़हर पी करे मीरा खे तारे छॾियो ॿुधायो। केले जा छिलका इहो बहानो मिलियो विदुरानी खे तारे छॾियो। खारी खिचड़ी 10 बार लूणु विधल उहा खाई करे कर्मा खे तारे छॾियो। भगवान खे त बहानो खपे बसि चओ हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण। ये छोकरनि खे बहानो खपंदो आहे। अॼु असांजा भैया आया त चवनि पिया साईं कृष्णदास ईंदा आहिनि त उहे ॿुधाईंदा आहिनि मंगलू राम त तव्हां ज़रूरु मंगलू राम ॿुधाइजो। मां चयुमि भाई मूंखे त वधीक न ईंदा आहिनि मंगलू राम जी दोस्ती साईं कृष्णदास सां ॾाढी थी वई आहे। चवनि पिया असां वटि बि हिकिड़ो आहे असां बि हुनखे मंगलू राम चवंदा आहियूं हा न। त मंगलू राम खां पुछियो हुनजे माता पिता छोड़े अॼु बि स्कूल न वएं तूं हा रोज़ बि न वएं कल्ह वएं वरी अॼु न वियो आहे छो? 2 ॾींहं पहिरियों बि 3 ॾींहं न वियो आहे स्कूल
चई पप्पा मां सत्संग में वियो इन करे स्कूल नथो वञा। चई कहिड़े सत्संग में इहो ज्ञान मिलंदो आहे कि स्कूल न वञणु खपे? चई ईअं न आहे, सत्संग जो वचन खणी आवा। भई कहिड़ो खणी आवा? सत्संग में असां ॿुधोसीं संतनि चयो कि हिक ई जॻह ते बार बार वञण सां इज़त घटिजंदी आहे। तव्हां रोज़ रोज़ स्कूल था मोकिले छॾियो, तव्हांखे पतो पए थो असांजी इज़त ख़राब थी वञे। कल्ह बि मैडम मुर्गी बनाए छॾी, चओ हरे राम, हाँ मुर्गो बनाए छॾी मूंखे। चई अरे छोड़ा उहो अहिड़ी जॻह ते जाॾे खाइण पीअण वञो केॾे कंहिं दोस्त यार ॾे, स्कूल त रोज़ वञण सां ई इज़त वधंदी आहे, गोल्ड मेडल मिलंदो आहे। चओ हरे राम, हरे राम। ज़मानो केॾो बदिलजी वियो आहे। अॼुकल्ह जा ॿार थोरे से ई ॾाढो इमोशनल था थी वञनि, थोरो डांट बि सही नथा सघनि, हाँ कोई शिकायत बि नथा सही सघनि, कोई कुझु चई छॾे त रोअण था लॻनि पिया। असांजो ज़मानो हूंदो, असांजी शिकायत करण असांजा गुरुजी घर ईंदा, ॿ चमाटूं उहे बि हणंदा ऐं ॿ चमाटूं माता पिता बि ठका कंदा, चांहि बि वेंदा, कुटाई बि करे वेंदासीं। हा चओ हरे राम, हरे राम। अहिड़ो ज़मानो हूंदो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। अॼुकल्ह जा ॿार ॾिसो त ॾाढो दुख थींदो आहे। कोई ॿार कुझु था करे छॾनि, पाण खे कुझु खाई था छॾनि, थोरो सो परीक्षा में फेल था थी वञनि, हाँ पाण खे दुख था पहुचाइनि। असांजो ज़मानो हूंदो, असांजो रिज़ल्ट ॾिसी करे त वीचारा गुरुजी टपो ॾींदा वञी छत तो, उहे परेशान थींदा। टीचर जेके हूंदा, भई कहिड़ो बहंदा, हिनखे 3 साल थी विया, हिन किथे पहुतो आहे। ज़मानो समय सां बदिलजी वेंदो आहे ऐं समय सां रंग बि बदिलजी वेंदा आहिनि, समय सां कल्चर बि बदिलजी वेंदो आहे, संस्कृति में भी बदलाव ईंदो आहे, समय सां माण्हूअ जे व्यवहार में भी बदलाव ईंदो आहे, समय सां सॼी प्रकृति में बदलाव ईंदो आहे, समय सां सॼे संसार में बदलाव ईंदो आहे। पर युगनि जा युग गुज़री वञनि, भगवान प्यारे प्रीतम में कॾहिं कोई बदलाव न ईंदो आहे। हा हा, उहा ई करुणा, उहा ई दया, उहो ई प्रेम, उहो ई आनंद, उहो ई अपनापन भगवान जो सदा बरक़रार आहे। त मां उहा घटना तव्हांखे ॿुधायां पियो, हिन ज़माने जी जेकी दिल्ली शहर जी घटना, ॾाढी प्यारी घटना, मूंखे ॾाढी सुठी लॻी। हिकु बार जी ॻाल्हि आहे, हिकिड़े माण्हूअ खे धंधे वापार में ॾाढो नुक़सानु पियो, घर में थोरी निर्धनता अची वई ऐं वीचारो कर्ज़ु खणी करे राशन पियो वठे, ॾाढो दुखी थियो। माण्हू सचो हो, कॾहिं बेईमानी न कई, लेकिन क़िस्मत थींदी आहे, हानि लाभ जीवन मरण जस अपजस विधि हाथ, ये 6 शयूं विधाता जे हथ में आहिनि, यानी पिछले जन्मनि जे कर्मनि जे अनुसार असांखे फल मिलंदो आहे। तॾहिं भगवान चवनि था कर्मणि वाधिकारस्ते, तूं कर्म कर, तुंहिंजो अधिकार आहे, मां फलेषु कदाचन, फल में तुंहिंजो अधिकार कोन्हे। त वीचारो निर्धन थी वियो, लेकिन कंहिं संत खां पुछी उन संत चयो, प्यारा कॾहिं कॾहिं थींदो आहे क़िस्मत ख़राबु हलंदी आहे, त बाबा इहा क़िस्मत ठही न सघंदी आहे। चई केवल हिकु ई जॻह ते ठहंदी आहे, कहिड़ी? वो क़िस्मत बदलण वारो केवल उहो ई आहे, क़िस्मत लिखण वारो। तूं बांके बिहारी जी शरण वठंदे न, उहो सभु कुझु करे थो सघे। अच्छा बाबा, पोइ मां छा कयां? कि जेकी बि तुंहिंजी श्रद्धा आहे, दिल्लीअ खां वृंदावन परते त आहे कोन, तूं बांके बिहारी मंदिर में वञ, भगवान खे प्रसाद चढ़ाए करे ऐं रोई करे विनती करे आ, ठीकु आहे? जॾहिं बि समय मिले वेंदो कर। हा बाबा, ईअं के वीचारो वियो, थोरा घणा पैसा इकट्ठा करे ऐं भगवान जे मंदिर वियो, पेड़नि जो भोग चढ़ायईं ऐं प्रसाद रखियईं ऐं ग़रीबीअ जे करे, हा न, हूअं माण्हूअ खे भले भाव न अचे, पर पंहिंजे मथां दुख ईंदो आहे त रोअण अची वेंदो आहे, आंसू वही आहे, चरणनि ते किरी पियो, हे बांके बिहारी, बसि प्रभु शरण ते हारी, हाणे संभाले वठिजां दाता, मां ग़रीब आहियां, मुंहिंजा कर्म ख़राब बि हुजनि त कृपा कजां प्रभु, कम से कम एतिरो त ॾे साईं, इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं साधु न भूखा जाए। मां तोखां महल माड़ी त नथो घुरां, पर कम से कम कोई अचे तो उनखे भोजन त कराए सघां, अॼु मां पंहिंजो राशन कर्ज़े ते थो खणा। आंसू वही आहे चवंदे चवंदे। ऐं चवंदा आहिनि कि वृथी कदे न हो वई जन की अरदास। स्वामी रामकृष्ण परमहंस चवंदा आहिनि कि जंहिं पुकार में, जंहिं प्रार्थना में, जंहिं अरदास में शब्दनि सां गॾु मन जुड़ी वेंदो आहे न, उन प्रार्थना जो जवाब ज़रूरु मिलंदो आहे। हा हा, वाकई वापसि आयो, पंहिंजो पाण ई ग्राहकी वधी वई, पंहिंजो पाण ई धंधो वधी वियो, अहिड़ी भगवान जी कृपा थी, पुराणा जेके पैसा खणी आ उहे घर वेठे ॾेई आ, कर्ज़ लही वियो, मर्ज़ लही वियो,
और फर्ज में वीचारो खूब बढ़िया तरक्की करे, दुकान पंहिंजो थियो, मकान पंहिंजो थियो, खूब सेवा करे गौ माता जी। और वीचारो उन नियम करे छॾी हर महीने में एक बार भगवान जो दर्शन करे अचे। चओ हरे राम। हाणे सस्ताई जी ज़माने जी ॻाल्हि आहे, लॻभॻि 40-50 साल थी विया हूंदा हिनखे। त हिकु बार छा कई, साधसंग जी बुखार थी वियो उनखे, जेकी तारीख़ हुई वञण वारो हो, त उन ते उनजी तबियत ख़राब थी हुई। लेकिन उन 500 रुपया कढिया। उन ज़माने में उनजो हिकिड़ो मित्र हुयो, चई भाई तूं बि हलण वारे न ओॾे वृंदावन? हा, तूं हिकिड़ो मुंहिंजो कमु कजां, मुंहिंजी तबियत ख़राब थी वई आहे, हे 500 रुपया वठि प्रसाद, मां जंहिं तूं उहो चढ़ाइजां। 500 रुपए जी पोशाक भगवान बांके बिहारी ते चढ़ाइजां, ठीकु आहे? सुठी पोशाक वठी करे ऐं भगवान खे चइजां प्रभु मुंहिंजी हाज़िरी हितां ई स्वीकार कयो, मां अस्वस्थ आहियां, हली नथो सघां, लेकिन तव्हां त सर्वव्यापक आहियो, प्रभु मूं ते कृपा कजो, सदा दया कजो। हा हा भाई, छो न कंदुमि, मां वञा थो, मां केॾे 500 रुपया वठी हलियो। हाणे मज़ेदार ॻाल्हि थी, वृंदावन पहुतो, भगवान जो प्रसाद 500 रुपया खई, 500 रुपया वठी दुकान ते वियो त भगवान जी सुठी पोशाक ॾिठई, बढ़िया पसंदि आई, चई हा इहा पैक कर। घणा आहिनि? चई 750 रुपया। हाणे कंजूस माण्हू हुजे, चई वॾी मौत थी वई, ॿिए सां 500 ॾिना अथई, दोस्त आहे, चांहि बि पीआरींदो आहे, केॾी महिल घुमाए बि ईंदो आहे, ख़र्च बि कंदो आहे, हिन वरी 250 रुपया केरु घुरेसि उन खां, न घुरेसि त मां 250 ख़र्च कयां। अहिड़ो तो गुस्सो अचे, जेकर वञी वापसि हणांसि मथे में। 500 रुपया न ॾई, भैया 500 वाली, चई 500 वाली नहीं है भैया, ये बढ़िया बढ़िया वाली है, अच्छी वाली। हाणे उनखे गुस्सो लॻे, खार लॻे, लेकिन चई हाणे भगवान जे दर ते आयो आहे, काई ॻाल्हि न आहे, भगवान कृपा कंदो। छा कयईं? 250 रुपया पंहिंजा मिलाई। ठीक त वठी बि न सघंदोमांसि लज जे करे। हा, 250 रुपया मिलाए 750 रुपए जी पोशाक भगवान ते चाढ़े, प्रसाद चाढ़े ऐं वेनती कई त प्रभु मुंहिंजे मित्र तव्हांखे वेनती कई आहे, उनजी तबियत ख़राबु आहे, उहो न अची सघियो आहे, उनजी हाज़िरी स्वीकार कजो। चई करे हली आयो, वापसि आयो, वापसि आयो जीअं दिल्ली शहर में। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण। ऐं प्रसाद खणी करे पेड़नि जो आयो कि मां तुंहिंजी पाखर चढ़ाया आहिनि, हे वटि लड्डू वटि, ॿ लड्डू तूं बि वटि, हे प्रसाद बांके बिहारी जो। वाह वाह, धन भाग भाई, तूं मूं ते उपकार कयो आहे, 5 मिंट बीह जा। छो? चई हा 5 मिंट। लिफ़ाफ़ो खईं, उन में 250 रुपया विधल हा। उन भक्त चीस हे 250 रुपया वठे। ये छाजा 250 रुपया? थी पोशाक 750 में आहे। हा तो 500 तोखे मां ॾिना हा, बाक़ी 250 रुपया। वो ज़मानो मोबाइल भी न हूंदी, टेलीफोन भी न हूंदा, ईअं कोई विरलो टेलीफोन रखंदो, काथे काथे वञी ॻाल्हाइणो पवंदो पोस्ट ऑफिस में। ठीक कमाल आहे, सुबुह जी ॻाल्हि आहे, मां कंहिंखे पंहिंजे ज़ाल खे बि न ॿुधायो आहे। तोखे कंहिं चई मां 250 रुपया चई ॾिना अथई की न ॾिना अथई? सच ॿुधाए। हा ॾिना आहिनि, ॾिना आहिनि, कूड़ न ॻाल्हाईंदुमि, ॾिना आहिनि, पर मां तोखां घुरिया? चई घुरिया त न, पोइ तोखे कंहिं ॿुधाई? चई तूं ख़र्च कया अथई न, हे वटि पंहिंजा 250 रुपया। चई पर प्यारा इहो त ॿुधाए, तोखे ॿुधायो कंहिं? अखियुनि में आंसू अची विया। कि राति पई न, सुबुह जो तूं आए? हा। त चई मूंखे जीअं निंड आई त बांके बिहारी सपने में आया। ध्यानु ॾेई ॿुधिजो, बांके बिहारी चवनि था तुंहिंजो प्रसाद मिलियो, प्यारा तुंहिंजो प्रसाद मिलियो, तुंहिंजी पोशाक भी मिली, तुंहिंजी हाज़िरी भी मां स्वीकार थो कयां, तूं चिंता न कजां। ई न सोचा मां वृंदावन बांके बिहारी में रहंदो आहियां, तोसां गॾु वेठो आहियां। लेकिन ॿुध, जेको तुंहिंजो दोस्त आयो आहे न, 1 नंबर जो कंजूस अथई, उन 250 रुपया पंहिंजा ख़र्चा ते उनखे 250 ॾेई छॾिजां। हा मूंखे सुठो नथो लॻे, तोखे बरकत आहे न, मां तोखे अञा ॾींदुमि, उनखे 250 ज़रूरु ॾिजां। वो चिड़ी करे मूंखे ॾेई वियो आहे पोशाक, चए तो 250 रुपया असां था ख़र्चूं। ऐं मन में ईअं पियो सोचे, चिड़ी करे फुकट में 250 असां ख़र्चासीं, पोशाक उनजी 250 असांजे जेब में आहे। तूं ईअं सोच, रोअण लॻो। कि मां इहे ई अखर सोचा, इहो ई दुर्भाव मन में आयो। तोखे पतो पइजी, पतो छा पइयो? मूंखे त भगवान सपने में ॿुधाया। आहा, उनजी भी ज़िंदगी बदिलजी वई, साथ सॼी कंजूसी लही वई। आहा, मन में भाव अची वियो, प्रेम अची वियो, आनंद अची वियो, वो भी भगवान जो भक्त बणिजी। ये तो अॼु जी घटना है। तरी चवंदा आहिनि भाई, हरि दुर्लभ नहीं जगत में,
हरि दुर्लभ नहीं जगत में, हरिजन दुर्लभ हो। एड़ा भक्त ही दुर्लभ इन जेके भगवान सा प्रेम कन। चो हरि राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरा श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। तरी चौंता भाई मन में भरोसो रखो, इंतजार कयो। भगवान परीक्षा सा न मिलंदा है, भगवान प्रतीक्षा सा मिलंदा है। मन में भरोसो हुजे कि हिन ही जन्म में असांखे भगवान मिलंदा, कृपा कंदा। छो जो मिलंदा तो पंहिंजी कृपा सां, असांजी ताक़त सां त न मिलंदा। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला, जिनके लिए है ये जीवन संभाला। जिनके लिए है ये जीवन संभाला। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला, जिनके लिए है ये जीवन संभाला। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला, जिनके लिए है ये जीवन संभाला। तप साधन न कोई सहारा। जप तप साधन न कोई सहारा। जप तप साधन न कोई सहारा। जप तप साधन न कोई सहारा। साधन संबल कृष्ण हमारा। साधन संबल कृष्ण हमारा। हो कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला। ओ जिनके लिए है ये जीवन संभाला। जिनके लिए है ये जीवन संभाला। विरह लगे तो प्रीत जगेगी। विरह लगे तो प्रीत जगेगी। प्रभु से मिलन की राह खुलेगी। हरि से मिलन की राह खुलेगी। तुलसी मीरा तुझको रिझा गए। तुलसी मीरा तुझको रिझा गए। प्रभु से मिलन की राह सुझा गए। से मिलन की राह सुझा गए। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला, जिनके लिए है ये जीवन संभाला। कभी तो मिलेंगे, कभी तो मिलेंगे। बोलो गिरधर गोपाल की जय हो। परम प्रीतम नंदलाल की जय हो। सतगुरुदेव भगवान की जय हो। साईं अमरलाल भगवान जय हो। श्री राधे राधे राधे।
आदत उनकी, दया करना है आदत उनकी। शब्द में ध्यान जो था, दया करना है आदत उनकी। भगवान जटायु महाराज के गोद में खयो राम जी चवनि था ॿुधो मुंहिंजो हिकिड़ो चवणु कहिड़ो कि जटायु जी तव्हां मथे वेंदो मुंहिंजा पिता मिलंदो दशरथ महाराज। अच्छा, उनखे न ॿुधाइजो त रावण सीता जो हरण करे। अरे प्रभु छो न ॿुधायां, वो पापी असांजी माता जो हरण करियो आहे। चई न तव्हां न ॿुधाइजो, उते मुंहिंजे पिता खे दुख थींदो। अगर मुझो नालो राम आ, भगवान चवन छा था और कन छा था, ध्यान ॾिजो। हाँ, अगर मुझो नालो राम आ न तो वो रावण कुल सहित अची करे मांजे पिता को माफ़ी घुरंदो, अची करे उते ॿुधाईंदो वैकुंठ में। यानी भगवान चवन था कि मां अगर राम आया तो रावण के सभिन के उते मोकिलींदुमि ऐं रावण पाण अची माफ़ी घुरंदो। इहो त चवन था गुस्से में, पर कन छा था, यानी रावण जे पूरे कुल के भी भगवान वैकुंठ मोकिलण वारा है। हाँ, रावण के भी ओॾे मोकिलींदा जाॾे पिता के मोकिलियो अथऊं, जीअं श्री कृष्ण भगवान पूतना के भी उते मोकिलियो जाते यशोदा मैया के मोकिलींदा। कोमल चित अति दीन दयाला, कारण बिन रघुनाथ कृपाला। दया करना है आदत उनकी, दया करना है आदत उनकी। मोहन में तो खुद ही भूले, मोहन में तो खुद ही भूले। ओ गोविंद में तो खुद ही भूले, गोविंद में तो खुद ही भूली। माया तेरी लुभाए, माया तेरी लुभाए। मैं निर्बल हूँ तेरे भरोसे, मैं निर्गुण हूँ तेरे भरोसे। पर तू क्यों देर लगाए, तू क्यों देर लगाए। एक ही आस है एक ही प्यास है, आस है एक ही प्यास है। प्यार मिले बस तेरा, प्यार मिले बस तेरा। मैं हो जाऊं प्रीतम तेरी, मैं हो जाऊं प्रीतम तेरी। तू हो जाए मेरा, तू हो जाए मेरा। दया करना है आदत उनकी, दया करना है आदत उनकी। याद रखेंगे अपने जन की, याद रखेंगे अपने जन की। कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला, कभी तो मिलेंगे गिरधर गोपाला। जिनके लिए है जीवन संभाला, जिनके लिए है जीवन संभाला। कभी तो मिलेंगे, कभी तो मिलेंगे। हाँ कभी तो मिलेंगे, कभी तो मिलेंगे। बोलो गिरधर गोपाल की जय। अचो भाई, ॾाढो प्यारो भजन असांजे बाबा भगत राम साहिब जन गायो ऐं इन जी धुन भी असांजे देश जे आज़ादीअ जी। मूंसां गॾु तव्हांखे चवाइणो पवंदो आहे। राधे गोविंद राधे गोविंद, राधे गोपाल राधे गोपाल। चो राधे गोविंद राधे गोविंद, राधे गोपाल राधे गोपाल। राधे गोविंद राधे गोविंद, राधे गोपाल राधे गोपाल। राधे गोविंद राधे गोविंद, राधे गोपाल राधे गोपाल। गिरधर नागर नटवर नागर, करुणा सागर दीन
दयाल गिरधर नागर नटवर नागर करुणा सागर दीन दयाल गिरधर नागर नटवर नागर करुणा सागर दीन दयाल। राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल। राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल। बेवसीलन जो वसीलो झूलन झूले लालवा। हाँ बेवसीलन जो वसीलो झूलन झूले लालवा। हो बेसहारन जो सहारो अमर उडेरो लालवा। हाँ बेसहारन जो सहारो झूलन झूले लालवा। हो बेवसीलन जो वसीलो झूलन झूले लालवा। बेसहारन जो सहारो अमरो डेरो लालवा। ओ बेसहारन जो सहारो अमर डेरो लालवा। धर्म जे वास्ते अमर रत्नाणी बणियो। पापिन जी पटपान बाबल हिंदुन जो रहबर बणियो। बेसहारन जो सहारो अमर डेरो लालवा। बेवसीलन जो वसीलो अमर झूले लालवा। बेवसीलन जो वसीलो अमर डेरो लालवा। इंदौर जे हिन धाम में हरिचरणन जे छाव में दास आनंद थो पुकारे भक्ति वधे संसार में। बेसहारन जो सहारो झूलन झूले लालवा। बेवसीलन जो वसीलो अमर झूले लालवा। ओ बेवसीलन जो वसीलो झूलन झूले लालवा। राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल। सभी जाओ राधे गोविंद आहा राधे गोविंद जय हो। राधे गोपाल राधे गोपाल। राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल। राधे गोविंद राधे गोविंद हरि बोल। राधे गोपाल राधे गोपाल। जिन्हन जगह ते हाजिरी लगाई आ आहा कृपा प्रभु जी
वॾनि भागनि वारा तव्हां जेके वेठा आहियो, आहा सच चवां मां कोई मां कोड़ी मां तव्हांखे कोई बनावटी ॻाल्हि नथो चवां, जेकी दिलि जी ॻाल्हि आहे ऐं जेकी शास्त्रनि जी ॻाल्हि आहे कि इन जॻह ते जेके तव्हां एॾे प्यार सां अची करे सत्कार सां वेठा आहियो न, इहो भॻवानु करोड़नि मां कंहिंजो कंहिंजो चुनाव कंदो आहे ऐं तव्हां उहे सिलेक्टेड भॻवान जा प्यारा वेठा आहियो। सभु भाउर माताऊं भेनरूं जेके बि वेठा आहिनि, ॾिसो जॻह घटि आहे, असांजी प्यारी भेनरूं होॾे ॾाकण ते बि बीठियूं, उन्हनि जी बि अरदास आहे, उन्हनि जो बि हिकु हिकु पल सकार थियो आहे, सिक आहे न, श्रद्धा आहे, ॿाहिरि संगत बीठी आहे। भगवान करे अहिड़ी जॻह ते जाते अहिड़ा सत्संग भक्ति सिक सां ॿुधनि था, हा हा इहे स्थान त 10 गुना वधीक थी वञनि प्रभु करे। हा 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 सभु प्रेम सां वेही भक्ति कनि, लक्ष्मी माता भंडार भरे छॾे, बिल्कुलु एॾी भक्तीअ जा बि समृद्धीअ जा बि, हा अहिड़ी कृपा थिए, असां हृदय सां अरदास था कयूं, बिल्कुलु भॻवानु कृपा कर, छोजो सच में वाह वाह ॾाढी कृपा, तव्हांजो उत्साह आहे, वाह तव्हांजो प्रेम आहे। माण्हुनि खे त ताड़ियूं वॼाइण में बि तकलीफ़ थींदी आहे, तव्हां बिना चवण जे एॾी ताड़ियूं था वॼायो। जय हो जय हो जय। त मां चवां पियो हिन दर ते जेके आया आहिनि वॾ भागी वारा आहिनि, वॾ भागनि वारा जिन मस्तक झुकायो आहे, जिन हिकिड़े कण जी बि सेवा कई आहे, चाहे चांवरनि जो हिकिड़ो कण विधो हुजे, चाहे ₹1 जे सिके जी सेवा कई हुजे, चाहे हिकिड़ो डिस्पोजल खणी करे कंहिं डस्टबिन में विधो आहे, उहे बि भागनि वारा आहिनि कि हिन दर ते आया त सही। त उन्हनि जे लाइ छा चवंदासीं? इफ कोई गुल तो चाढ़े, चाहे हिकु गुल अची करे चरणनि में साईं झूलेलाल जे चढ़ाए, कोई अखो तो पाए, कोई ज्योतियूं जगाए, कोई पल्लो तो पाए, यार तुंहिंजे दर ते ओ ज्योतिन वारा लाल तुंहिंजे दर ते, ओ कोई अखो तो पाए, कोई गुल तो चाड़े, कोई पल्लो तो पाए, कृष्ण तुंहिंजे दर ते, ओ ज्योतिन वारा लाल तुंहिंजे दर ते, ओ लाल साईं प्रभु तुंहिंजे दर ते, ओ ज्योतिन वारा लाल तुंहिंजे दर ते, कोई अखो तो पाए, कोई पल्लो तो पाए, कोई गुल तो चाड़े, साईं लाल तुंहिंजे दर ते, ओ ज्योतिन वारा लाल तुंहिंजे दर ते, ओ झूलण प्याला लाल तुंहिंजे दर ते। कोई गुल तो चाड़े, लाल तुंहिंजे दर ते, ओ ज्योतिन वारा लाल तुंहिंजे दर ते, ओ ज्योतिन वारा लाल तुंहिंजे दर ते। बोलो पल्ले वाले भगवान की जय हो, ज्योतिन वाले लाल जी जय हो।
पंहिंजो यार चूंडे खयो असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे। सतगुरु गोपाल चूंडे खयो कुमार चूंडे खयो आहे। असां पंहिंजो यार चूंडे खयो असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे। असां पंहिंजो यार चूंडे खयो असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे। ओ दिलबर दिलदार चूंडे खयो दिलबर दिलदार चूंडे खयो आहे। ओ ज्योतिन वारो यार चूंडे खयो ज्योतिन वारो यार चूंडे खयो आहे। पसंदि कयो पंहिंजो पाण पसंदि कयो मां पंहिंजो प्राण पसंदि कयो मां पंहिंजो पाण पसंदि कयो मां पंहिंजो पाण नारोहणी निर्वाह नारोहणी निर्वार चूंडे खयो आरोहणी निर्वाण चूंडे खयो आहे। असां पंहिंजो यार चूंडे खयो असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे। असां पंहिंजो यार चूंडे खयो असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे। जय हो सतगुरुदेव हरि बोल। जय हो हरि बोल। मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया हो राम जी। मैं तो गुरु घर आया हो राम जी। गुरु घर आया मुझे हरि गुरु घर आया मुझे हरि मिलाया। गुरु घर आया मुझे प्रभु मिलाया घर आया मुझे प्रभु मिलाया। आग जगाया ओ राम जी मेरा भाग जगाया हो राम जी। ओ मुझे दर से लगाया ओ राम जी मुझे दिल से लगाया हो राम जी। मुझे नाम जपाया ओ राम जी मुझे नाम जपाया हो राम जी। मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया हो राम जी। मैं तो गुरु घर आया हो राम जी। मैं तो गुरु घर आया ओ राम जी मैं तो साईं घर आया ओ राम जी मैं तो गुरु घर आया हो राम जी। मैं तो साईं घर आया हो राम जी। घेर दिए बाबा जिए घेर दिए बाबा जिए घेर दिए बाबा जिए साईं मुंहिंजो मस्ता ॾाढो ज़बरदस्त बाबा मुंहिंजो मस्ता ॾाढो ज़बरदस्त जिए साईं मोहनलाल जिए साईं मोहनलाल जिए जिए साईं निरंजन लाल जिए साईं रजलाल जिए साईं जिए मुंहिंजी मिठड़ी माता जिए साईं जिए मुंहिंजी मिठड़ी माता जिए समझा प्यारा इंदौर वारा जुगतानी जिए समझा प्यारा इंदौर वारा जुगतानी जिए समझो प्यारो सिंध वारो जुगतानी जीवे जो प्यारो समझो प्यारो जुगतानी जिए घेर जिए बाबा जिए माता जिए साईं मुंहिंजो मस्ता ॾाढो ज़बरदस्त बाबा मुंहिंजो मस्ता ॾाढो ज़बरदस्त हरि बोलो शहनशाह सतगुरु साईं मदन दास साहिब की जय हो। अज तमें जो राम आयो राम आयो श्याम आयो गायन जो गोपाल आयो राम आयो श्याम आयो कृष्ण कृपाल आयो राम आयो श्याम आयो साईं झूलेलाल आयो राम आयो श्याम आयो प्यारो अमर
राधे श्याम। आहा हीरा कटोरी हथ में, हीरा कटोरी हथ में, हीरा कटोरी हथ में, हीरा कटोरी हथ में। मां पियारी दी वताड़ी अज तुम जो राम आयो, पियारी दी वताड़ी अज तुम जो राम आयो। ओ राम आयो श्याम आयो, राम आयो श्याम आयो। गायन जो गोपाल आयो, गायन जो गोपाल आयो। हीनन जो हमरा आयो, राम आयो श्याम ओ आयो। राम आयो श्याम आयो, राम आयो श्याम आयो। गोपाला नंद लाला बांसुरी बजाने वाला, गोपाला नंद लाला बंसी बजाने वाला। आहा बंसी बजाने वाला, बजाने वाला। रास रचाने वाला, रास रचाने वाला। गोपाला गोपाला प्यारे प्यारे नंद लाला बंसी बजाने वाला, गोपाला नंद लाला हरि बोल। बंसी बजाने वाला। उधर खोले मगरी खोला, वरी खोले मवरी खोला, दर खोले मगरी खोल्या, वरी खोले मावरी खोल्या। आह दर खोले मगरी खोला, वरी खोले मवरी खोला, दर खोले मगरी खोल्या, वरी खोले मावरी खोल्या। आह सिकमी बनई ओ मंजूसा डालर लगिया कयूं कर जा, साईं लगिया कयूं कर जा, हलिया कयूं पर जा। ओ झूलन लगिया कयूं कर जा, झूलन हलिया कयूं पर जा। आह माण्हू भले सौ यार कर, ओ मुंहिंजो हिकिड़ो ई यार वा, भले सौ यार कर, मुंहिंजो हिकिड़ो ई यार वा। ओ हिनखे दिलि जड़, हुनखे दिलि जड़, इहो थींदो कारोबार वा, मुंहिंजो हिकिड़ो ई यार वा, भले सौ यार कर, मुंहिंजो हिकिड़ो ई यार वा। भले सौ यार कर, मुंहिंजो हिकिड़ो ई यार वा। कोरस की कोरस, भले सौ यार कर, कोरस की आवाज़। मुंहिंजो हिकिड़ो ई यार हरि वा। सतगुरुदेव भगवान की जय हो। हरि बोल। श्री राधे राधे राधे। ओ राधे राधे रट ले तू हो जा निहाल, कभी न कभी तो मिलेंगे गोपाल, राधे राधे रट ले तू हो जा निहाल, कभी न कभी तो मिलेंगे गोपाल। राधा नाम की महिमा बड़ी है, राधा नाम की महिमा बड़ी है। इसके सहारे सारी दुनिया खड़ी है, इसके सहारे सारी दुनिया खड़ी है। बिना सारे धरती अंबर देखो ये कमाल, बिना सहारे धरती अंबर देखो ये कमाल। अरे हो कभी न कभी तो मिलेंगे गोपाल, राधे राधे रट ले तू हो जा निहाल, कभी न कभी तो मिलेंगे गोपाल। राधे 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 रट ले तू हो जा निहाल, कभी न कभी तो मिलेंगे गोपाल। आहा छो गया परवार सतगुर वेठुआ, बाण भरी दो बटार वाहिगुरु वेठुआ, जो खया परिवार सतगुरु बेटोआ, प्राण भरी तो भंडार वाहिगुरु बेटोआ।
चादर में ढक जा ज्योतिन वारा लाल मुखे पंहिंजे चादर में ढक जा आह चादर में ढक जा कदमन में रख जा चादर में ढक जा कदमन में रख जाए वो चादर में रख जा कदमन में रख जा चादर में ढक जा कदमन में रख जा जो दिन वारा लाल मुखे पे चादर में ढक जा ज्योतिन वारा लाल मुखे पंहिंजे चादर में ढक जा ठार माता ठार पंहिंजे बचड़न खे ठार ठार माता ठार पंहिंजे बचड़न खे ठार अॻे बि ठार अथई हाणे बि ठार हे लब ते तूं नंढड़ो ॿार ओ देवी तो शरण तो छा ही लंग लंगे बचा पवतम पार ठार माता ठार पंहिंजे बचड़न खे ठार ठार देवी ठार पंहिंजे बचड़न खे ठार अम्मा शिकारपुर जी छोकिरियूं अम्मा माई माई कने अम्मा शिकारपुर जूं छोकिरियूं अम्मा माई माई कने ओ माता हथनि में खीर कटोरड़ा तोखे ॾेखारे पोइ पाण पीअन ओ देवी जो शरण तो छा ही रंग लंगे बचा पवतम पार ठार माता ठार पंहिंजे बचड़न खे ठार ठार देवी ठार पंहिंजे बचड़न खे ओ ठार अम्मा ठार देवी ठार ओ देवी ठार ओ अम्मा ठार अम्मा ठार देवी ठार हरि बोल अम्मा ठार देवी ठार आह झूलेलाल आयो लाल ओ झूले झूलेलाल आयो लाल सभई चओ आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल बेशक सत्संग में मौज जे थी बेशक सत्संग में मौज जे थी हिल शहनायूं डोका ढोलक वॼे थी नचनायूं दाता संगत नचे थी अची ख़ुशीअ में सभई चवनि था जय जय झूलेलाल अची ख़ुशीअ में सभई चवनि था जय जय झूलेलाल अरे हो ॻाल्हि ॿियनि सां माफ़ी ओ झूलण माफ़ी ॾे यार माफ़ी हाणे जो हाणे ॾे हिते जो हिते ॾे हींअर जो हींअर ॾे एट द टाइम ॾे एट द मोमेंट ॾे ऑन द स्पॉट ॾे ओ माफ़ी माफ़ी यार माफ़ी 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 यार माफ़ी ओ माफ़ी 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 यार माफ़ी ओ माफ़ी माफ़ी यार माफ़ी ओ लाल झूले ओ झूले ओ झूले लाल लाल झूले लाल झूले 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 ओ झूले लाल झूले लाल झूलेलाल झूलेलाल झूले लाल झूले लाल झूलेलाल झूलेलाल ओ झूले लाल झूले लाल झूलेलाल झूलेलाल आयो लाल सभई चओ झूलेलाल माफ़ कजो भाई तव्हांजी ख़ुशीअ में तव्हां अहिड़ा प्रेम में उमंग में असांखे पतो ई न पियो 15 मिंट असां वधीक खणी आयासीं 11:30 जी आज्ञा हुई साईं हाणे विच में नृत्य कीअं बंदि करायूं संगत जो साईं एॾी उमंग